अस्सलाम वालेकुम कीअं तव्हां सभु उमेद थी तव्हां सभु ठीकु हूंदा जी मां तव्हां दोस्त बिल्कुलु ठीकु आहियां जी बसि ॿारनि जा कुझु एग्ज़ाम रहिजी विया आहिनि सो ॿारनि खे उथाइण आई हुअसि ॿाहिरि मौसम बि ॾिठो पिए न गर्मी आहे न सी आहे फ़िलहालु त बहितर हाणे खां वधीक गर्मी थी चुकी आहे ऐं ॿारनि जा पंहिंजो प्रिंट आउट वग़ैरह कढणा हूंदा आहिनि त मूंखे हिकु ॾींहुं विसरी वियो ॾाढी असांखे ॾुखियाई थी हिनखे प्रिंटर खे वठी सो मची उथंदे ई ऐं पहिरीं त हिनखे स्टार्ट कया ताकी हीअ पंहिंजो स्टैंड बाय हुजे ऐं आराम सां पोइ पंहिंजो असीं प्रिंट आउट वग़ैरह कढी सघूं सो बसि आउं उथारण आई हुअसि ॿारनि खे सुबुह सुबुह जो टाइम हुयो जीअं त मुंहिंजे ॿारनि जो पेपर स्टार्ट थी वियो वापसि सम्झ में मूंखे न ईंदो त ॿई ॿाहिरि पंहिंजो रूम चएसि पंहिंजो रूम अथनि चलो हिकिड़ो ॿार त वेही सघे थो न पंहिंजे रूम में पर मज़ाल आहे को ॿार वेहे हिते पंहिंजो रूम छॾे ॿाहिरि वेठा हूंदा मां हिननि जो प्रिंटर स्टार्ट करे छॾियो लास्ट टाइम असांखे ॾाढी प्रॉब्लम थी प्रिंटर एॾो असांखे बेज़ार कयो जी हींअर हले त पोइ चलो शुक्र आहे सो हीअ स्टार्ट ई न थियो हो बसि सभु तिखी थी वई सो ख़ैर पंहिंजो हमज़ा जो ब्लैंकेट कोन्हे त मतिलबु पाण सां गॾु ॿाहिरि खणी वियो आहे त असां वटि हीअं थियनि पिया थी विया तक़रीबन 9:15 थिया वरी पेपर स्टार्ट थी वियो हमज़ा हमज़ा ऑल द बेस्ट स्टार्ट थी वियो अच्छा हिननि जा ॿ पेपर थींदासीं अच्छा हिकिड़ो हींअर थींदो 10:15 बजे ताईं ऐं ॿियो पेपर जेको आहे न हीअं शुरू थियो आहे 9:15 बजे जेको हलंदो 10:30 बजे ताईं ऐं ॿियो 10:30 बजे खां हलंदो 12 बजे ताईं मतिलबु हिकिड़ो हिननि खे पंहिंजो उते लैपटॉप जे अंदरि ई करे मोकिलिणो आहे टैबलेट जे अंदरि ॿियो रिटर्न में अथनि उनजो असांखे प्रिंट आउट कढणो आहे सो ॿार मुंहिंजा थी विया बिज़ी इन करे हाणे आउं वञी जेसीं क़ुर पढ़ंदसि जेसीं प्रिंट आउट कढण जो टाइम अचे Turn off the camera. No need to switch off the camera. Keep the camera. कंहिं स्विच ऑफ कयो आहे Afsa? मूंखे न अचे कढंदा Yeah, where are you? अलॻि सां ई थी वियो हा हू तव्हां मोकिलियो पाण खे छॾींदसि Turn on the camera. तव्हां ॿुधायो हेठि जॻह ओके Okay. केतिरा पेज 7 पेज आहिनि न चलो तव्हां कढो बसि आउं ठाहियां थी PDF जी हमज़ा जो त पेपर थी वियो 10 मिंटनि में ॿारनि जो ईज़ी पेपर आयो हो ऐं ज़ैद वीचारो जो हले पियो उनखे प्रिंट आउट कढी ॾिनो जेसि मूं चयो नाश्तो करे वठां त अॼुकल्ह मुंहिंजो दिलि आयल आहे पंहिंजो पीनट बटर ते त मां अॼुकल्ह पीनट बटर स्लाइस ते हणी ऐं उहो खाईंदी आहियां हिकिड़ो बेदो खाईंदी आहियां ऐं जॾहिं का चेहर हूंदी आहे मूं वटि राति जो बोर्ड रखियलु हूंदो आहे कुझु त पोइ मां पंहिंजो उहो खाईंदी आहियां त फ़िलहालु तव्हां बसि इहो नाश्तो कंदसि जेसीं त जो पेपर कुझु ॾियो ध्यानु ज़ैद ते बि लॻो पियो आहे त हुनखे PDF वग़ैरह ठाहे करे टीचर खे सेंड बि करिणो आहे ॾाढा ॾुखिया ऑनलाइन पेपर भई ॾाढा ॾुखिया मथे जो सूर आहिनि तोहफ़ा हस्बैंड जो इलाही ॾींहंनि खां फरमाइश हुई शीर ख़ोरमा ठाहिण लाइ त मां हीअ अॼु हुन लाइ शीर ख़ोरमा वठी ठाहियो एॾो गोड़ लॻो पियो अॼु मां अटो ॻोयां वेठी गरगरे हिन सां हिते ई पंहिंजो खीर चढ़ियो पियो आहे शीर ख़ोरमा जे लाइ ऐं अॼु आउं ठाहियां पई ढाबा स्टाइल चणनि जी दाल सुबुह मुंहिंजी चणनि जी दाल बॉइल पई थिए शीर ख़ोरमा तयारु थी वियो हीअ रखण खां पोइ बि थोरो थिक थियणु शुरू थी वेंदो सो बसि हाणे हिनखे थोरो हल्को थधो थिए त पोइ हिनखे फ्रिज में रखंदसि केतिरो टाइम थी वियो ॾींहं जो टाइम थी वियो आहे भई पखियुनि जा आवाज़ ॿुधो सॼो ॾींहुं त झिरकियुनि जी आवाज़ आई थिंक झिरकियूं ई आहिनि इहे नज़र त ख़ैर कोन थियूं अचनि गर्मी थी वई असांखे त का झिरकी में गुज़री वई तव्हां कचिरो पियो आहे पर ख़ैर पंहिंजो झिरकियुनि जी आवाज़ एॾी मिठी मिठी सुठी सुठी लॻंदी आहे हिन करे तरी खोले वठी हिते कुकिंग कंदी आहियां ऐं मूंखे तव्हां आवाज़ूं बि ईंदियूं आहिनि पखियुनि जूं ॾाढो सुठो पियो माहौल लॻंदो आहे माशाल्लाह माशाल्लाह दाल थी वई तयारु दाल खे लॻाईंदासीं यमी यमी तड़को मसालो तयारु थी वई असांजी ढाबा स्टाइल चणनि जी दाल वाह 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 माशाल्लाह जी त मां अॼु सही वरी पंहिंजो पाण खे ट्रीट ॾिनी आहे हीअ त मां तव्हांखे ॾेखारियो हीअ मां दाल ठाही आहे माशाल्लाह
ढाबा स्टाइल जी तड़को वड़को हणी करे ॿिया ऐं पंहिंजो आचारी मसाले में ठाहियां पई पंहिंजा हे कतरियूं थींदियूं आहिनि आलू कतरियूं पटाटनि जूं हिन में आचारी मसालो विधो आहे ऐं मिर्च विधा आहिनि पहिरीं मां हिननि खे पंहिंजो हल्को हल्को तेल में पहिरीं फ्राई कयो उनखां पोइ मसालो वग़ैरह विधो आहे ऐं ढक ॾिनो आहे थोरा पंहिंजो नरम थी वञे पर छा ख़ुशबू पइजे माशाल्लाह माशाल्लाह आचारी मसाले जी ख़ुशबू पइजे तयारु थी वियो मां खाई बि ॾिठो मिर्च बि जाम अथसि ऐं ॻरी बि विया मां जेको हुनखे फ्राई कयो न शुरू में उन में ॻरी विया सां गॾु मज़ो ईंदो पंहिंजो हल्की हल्की घीअ वारी मानी जेकी आउं त कोन खाईंदसि हालांकि डाइट जो फ़ाइदो कोन्हे घी बि छॾे ॾियो कुझु बि छॾे ॾियो वेठो त घटि कोन थो थिए लेकिन आउं हल्को घी लॻाए खाईंदसि ऐं हस्बैंड खे ॾींदसि घीअ वारी मानी सुई मां पटाटो कढी रखियो चेक करण लाइ त ॻरी विया न ॻरी वियो माशाल्लाह ऐं गरम वञा मसाला बड़ा सुठा परफेक्ट अथसि हा हा इहे आलू अहिड़ा थिया आहिनि उते रुखा ई खाए वञो ज़रूरत ई कोन्हे मानी जी या चांवरनि जी कंहिं बि शइ जी माण्हू रुखा खाए मज़ेदार थियनि माशाल्लाह जी तयारु थी वई मुंहिंजी दाल आचारी आलू आहा हा हा ऐं मां खाईंदसि हिनखे पंहिंजी होममेड योगर्ट सां मानी ऐं सभु शयूं The front and they don't like salwa. They have big house. You come to our home, please. Okay, inshallah. You know, we are in the street number 1. Before the street ends, this block 11. This is the third home. That home, huh? It is 48. जी जे आंटी सां हींअर मुंहिंजे हस्बैंड ॻाल्हायो पिए त जॾहिं असीं फस्ट टाइम हिते सलवा में शिफ्ट थिया हुआसीं हिन एरिया में त असांजी इहा मुंहिंजो फीमेल हारिस हूंदी हुई जेके मतिलबु पैसा वग़ैरह कलेक्ट कंदा आहिनि को प्रॉब्लम आहे घर जे अंदरि त उनखे ॿुधायो त उहो पंहिंजो मालिक ताईं पहुचाईंदा आहिनि ॻाल्हियूं त इहा उहा हूंदी हुई तॾहिं मुंहिंजो ज़िद 11 महीननि जो जॾहिं असां हिते शिफ्ट थियासीं हीअ तॾहिं खां असांखे पंहिंजो सिंग सुञाणूं था ऐं हुन घर में असां जाम वक़्तु रहियासीं इलाही टाइम रहियासीं जॾहिं कोविड खां पोइ असां उहो घरु चेंज कयो स्कूल जे करे त थोरो प्रॉब्लम थी पियो त असां पोइ ॿिए एरिया में शिफ्ट थी विया हुआसीं सो पंहिंजो उहा मिली त हुन सां मिली ॾाढी ख़ुशी थी पुछे पई ॿारनि जो वॾा थी विया हूंदा हाणे हीअं सो असां ॻाल्हाए पिया ख़ैर ऐं मुंहिंजे हस्बैंड निकिता हुआसीं पार्कूं तव्हांखे पहिरीं बि हिकु दफ़ो पंहिंजे हिकिड़े व्लॉग में ॾेखारियो आहे असांजे घर जे बिल्कुलु वेझो आहे त पंहिंजो शाम जो ॿारनि जी दिलि पई थी त कुझु मिठो खाइजे ऐं मुंहिंजा हस्बैंड आयासीं हिते पंहिंजो कुझु स्वीट वग़ैरह वठण जे लाइ ऐं राति जो तमामु घटि थींदो आहे जो ॾींहं जी मानी मुंहिंजे घर में राति जो खाइनि केरु बि कोन खाईंदो आहे अहिड़ी कस्टडी डिश हूंदी आहे त पोइ सभिनि खे हूंदो आहे त खाइजे पर जीअं तव्हां ॾिठो त मुंहिंजे घर में सिर्फ़ु दाल ऐं पंहिंजो पटाटा वग़ैरह हुआ त राति जो कंहिंजो मुंहुं न पियो थियो खाइण जो सो ख़ैर असां पंहिंजो मूंखे पंहिंजो ॿारनि जे हुननि जो असांखे बर्गर खाइणो आहे त हुन लाइ बन बि मूंखे वठिणो हुयो स्टोर तां ऐं हितां बर्गर किंग तां स्वीट मिलंदो आहे असां उहो वठणु आया हुआसीं सो आहे मुंहिंजे हस्बैंड बाय वॉक आयासीं हिते त थोरो चलो वॉक बि थी वेंदी ऐं हुन खां पोइ असीं पंहिंजो स्वीट वग़ैरह वठूं सो हू त पंहिंजो आया कोन मूंसां गॾु मूंखे हिकिड़ी ब्रेड ई वठणी हुई मथे स्टोर ते हुननि खे ख़बर आहे तव्हां हिकिड़ी शइ जे पुठियां न पोइ 10 ॿियूं शयूं वठी ईंदी आहियां त हुनजो तव्हां नथो हलां ग्रोसरी स्टोर ते पाणी वञ ताकी जल्दी मोटी अचो हेठि वेट पियो कयईं हालांकि एॾी गर्मी बि कोन हुई हीअ व्लॉग थोरो पुराणो आहे हाणे त ॿारनि जा स्कूल बि पंहिंजो ख़तमु थी विया त हीअ थोरो जॾहिं न ॿारनि जा एग्ज़ाम हलिया पियो उन टाइम जो आहे त गर्मी बि एतिरी कोन हुई हाणे त चङी गर्मी थी वई आहे सो बसि में पटाटो बन जेके आहिनि बसि मां इहे वरिता ऐं पंहिंजो पोइ बि ख़ैर मां नज़रूं घुमायूं पंहिंजो अलॻि अलॻि जॻहियुनि ते मिलियो मूंखे कुझु बि कोन ते जी ॿारनि जे लाइ वठण था आहियूं पंहिंजो स्वीट जेके मां जलेबी जो फ्राइज़ खां वेट कंट्रोल में आयो कोन फ्राइज़ थी खां सो फ्राइज़ खाइण वेही रही आहियां जी ईअं थींदो वठण हिकिड़ी शइ ईंदा आहियूं ऐं वठी ॿियो कुझु ॾींदा आहियूं जी फ्राइज़ त आया पर फ्राइज़ मूंखे वणंदा आहिनि पंहिंजो जंहिंमहिल पंहिंजो मेल्टेड चीज़ हूंदी आहे ॾाढो मज़ो ॾींदी आहे खाइण में पर इन जे मथां एॾी थोरी चीज़ ॾिनी हुई जो ॾिसी अंदरि सड़ी वियो मां चयो चीज़ आहे ई किथे त मां पंहिंजे हस्बैंड खे चयो मां चयो हिननि खे चयो भई चीज़ त विझो जंहिंजे करे ख़ासि असीं खाइणा आहिनि त फ्राइज़ त असीं घर में बि खाई सघूं था अच्छा मथां पंहिंजो फ्राइड अनियन वग़ैरह विझी रखियऊं उहो बि ॾाढो मज़ो पियो ऐं जलेबीनो वग़ैरह हूंदो आहे पर चीज़ न हुई न जो की वधीक मज़ो ॾींदी आहे त मां पंहिंजे हस्बैंड खे चयो मां चयो वञी हुननि खे जो चीज़ वग़ैरह विझनि पर चालाकी ॾिसो हुननि जी हुननि चीज़ कोन विधी हुननि मथां वरी असांखे चिली मायो विझी ॾिनो जेको बसि पंहिंजो हाणे बार बार छा हुननि खे वापसि कजे
लेकिन बस खाई वियासीं अलाह जो नालो वठी, लेकिन चाला किड्स न माण्हुनि जो। दरवाज़ा खोल के बैठा, डोर खोले छो बीठा आहियो? त जो बस जेको ज़ैद लाइ बर्गर हींअर वठी आई बसि, ज़ैद ज़िंगर ठाहिरायो आहे। राति जो बसि असांजे घर में ईअं हूंदो आहे, कुझु न कुझु अगरि ॾींहं वारी मानी कंहिंखे न खाइणी हूंदी आहे त ईअं बसि डिफरेंट डिफरेंट शयूं ठाहे छॾंदा आहिनि। सो मां हीअ ज़िंगर ठाहियो आहे ज़ैद लाइ, बराबरि खोले रखियो, बंदि करे छॾियांसि। हिनखे ओवन में थोरो गरम करे छॾंदसि, त जो चीज़ पीस विझी ज़िंगर ठाहियो आहे। हमसा पहले चिकन पीस ठाहिरायो आहिनि, जिन जो दिलि कुझु खाइण ते कोन, जिन लाइ स्वीट आयो आहे त उनखे स्वीट ई खाइणो आहे, सो हुन बसि थोरा स्ट्रिप ठाहिराया आहिनि। हस्बैंड लाइ मां ॾींहं जो तिक खे मसालो हणी रखियो हो, सो मां इहे बेक कया आहिनि ओवन में। ऐं पिन लाइ मां हीअ ठाहियो आहे गोल्डन मिल्क, जेको राति जो कोशिशि करे त रोज़ ई पीअंदी आहियां। ऐं फ्राइज़ खाई आई आहियां, मूंखे त हाणे बुख कोन्हे एतिरी, सो बसि ही असांजे घर में सभिनि जो डिनर आहे। ॾिसां यम 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 मेल्ट त कोन थियो आहे न? हल्को जेका क्रीम बस चलो हा खाई छॾियो। चलो आउं फिर मिल्क वेठी पियां। चलो जी असांजो खाइण पीअण थी वियो सॼो, आख़िर में स्वीट पियो हले। बसि मूंखे बि ॾियो इजाज़त, इंशाल्लाह मिलंदासीं कंहिं ॿिए व्लॉग में। पंहिंजो ख्यालु रखिजो, मूंखे वेंदो में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़।